हिंगोर जा मां ख़बर आहे अवां ताईं पहुचायूं पिया। हिंगोर जा भरिसां ॻोठ अली मर्दान मंगणी जो जे रवासिन मोहम्मद खान बाग अली अज़ मोहम्मद इत्तिफ़ाक़ नायब शमीर गुलज़ार नादर मंगणी जो ऐं ॿियनि पारां मासूम ॿारनि सां गॾु पंहिंजे घर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वधीक ॾिसूं था तफ़सीली रिपोर्ट हाकिम जोखियो जी। नाज़रीन, अॼु असीं मौजूदु आहियूं ॻोठ अली मर्दा मंगण जो में। हिननि ॻोठाणनि एहतिजाज कयो आहे। वधीक हिननि जो छा चवणु आहे, अचो त हिननि खां पुछूं छा चवणु आहे। छा नालो आहे अव्हांजो भाउ? मुंहिंजो नालो मोहम्मद खान आहे भाउ। पाण केरु आहे? पाण मंगणे जो आहियां। ही ॻोठ जो नालो छा आहे? ॻोठ वॾेरो अली मर्दा। मोहम्मद वॾेरो अली मर्दा आहे। अली मर्दा। हा, मूंसां वॾो भाउ ज़ुल्म आहे। कल्ह मुंहिंजे महिमान खे धक हणी मुंहिंजे नंढड़नि बचनि खे हिन अब्दुल हमीद खे साम्हूं बीठो आहे, जंहिंखे ॾाढा धक हणी हे निशानी जो हे सिरो टोई अथनि, जंहिंमें राति हबू आसू सुधू ऐं जेको आहे सो कलदर बश्क इन्हनि मूं ते औज़ार खणी हमला करे, जंहिंमें मूं ते घर मुंहिंजा साड़िया अथनि, मुंहिंजी पोखूं साड़ियो अथनि। मूंसां वॾो ज़ुल्म आहे। आई जीअ खे मां अपील थो कयां, सूबेदार असांजी ॿुधे कोन थो, होॾो पैसा वठियूं हुनखे छॾियो बीठो आहे। ॾियाइजीअ खे अर्ज़ु आहे, वज़ीर आला खे अर्ज़ु आहे, वज़ीर आज़म असांजो चकर ही से चवंदा ज़मीन ॾेसि असांखे, लॾो थो तूं खण इहे ज़मीन असांखे ॾे। हाणे हीअ ज़मीन जो मां खपाए माना हीअ ज़मीन जो मां खपायां त मां बचा काथो पालियां, मां काथो रोज़गार कयां। मुंहिंजा पुट होॾो वॾो वाजिद अली मुंहिंजे माराए पिटी कनि, मूंखे हैदराबाद ॿधराए, मूंसां वॾा ज़ुल्म कया अथनि। मां कोरट सगोरीअ खे अर्ज़ु कयां थो, वज़ीर आला खे अर्ज़ु कयां थो, वज़ीर आज़म खे अर्ज़ु कयां थो त मुंहिंजो इंसाफ़ कयो। मुंहिंजो इंसाफ़ को बि कोन थो थिए। मूंसां वॾो ज़ुल्म आहे। असांखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे। असांजा वॾो ज़ुल्म आहे, सॼे ॻोठ जो ज़ुल्म आहे, जंहिंमें मुंहिंजो गाज़ी अब्बास बि लॻल आहे। हुनजो चवनि था गाज़ी अब्बास बि हिते निशान न हणो। हिनजो वॾो ज़ुल्म आहे। हीअ मिल्कियत सॼी हिते मुंहिंजी आहे। ओस पास मुंहिंजो, हिनखे असां हर शइ ॾियूं। असां को मंत्री घुरनि, असां ग़रीबत जे हिसाब सां हुनखे मंत्री ॾियूं। इहो हबू बिलावल आसू इनखे पिस्तौल खणी असांजा वॾा ज़ुल्म। असांजो कोरट सगोरीअ खे अर्ज़ु आहे, ही मीडिया सॼी भरायां थो। मुंहिंजो फसल तबाह थी वियो, मुंहिंजा कुकड़ तबाह थी विया, मुंहिंजो लोढ़ो तबाह थी वियो, घर तबाह थी वियो। हे हमीद खे हिते सिरोटो हुई अथनि। हे वॾो ज़ुल्म आहे मूंसां। कोरट सगोरीअ खे अर्ज़ु आहे त सूबेदार खे, एसपी साहब खे अर्ज़ु आहे, डीआईजी खे अर्ज़ु आहे, सूबेदार खे चओ माण्हू बच। कहिड़ो नुक़सान थियो तव्हांजो? मुंहिंजो नुक़सानु खटूं सड़ी वियूं, कुकड़ सड़ी विया, हंध टपर इहे सड़ी विया, फसल सड़ी वियो, खजियूं सड़ी वियूं, बबुर सड़ी विया, अलम जो बचाव थी वियो। निशान जो 8 जी राति मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे। कोरट खे मुंहिंजो अर्ज़ु आहे, एसएसए खे अर्ज़ु आहे त माण्हू गिरफ़्तार कर। अगरि मुंहिंजो को बि नुक़सानु मुंहिंजे बचनि जो थियो, मुंहिंजे सिर जो थियो, उनजो सॼो ज़िमेदार एसएसओ साहिबु आहे, नईम मुंशी आहे। न त मां आईजी ॾे बि वेंदुसि, डाईजी ॾे बि क़ुर पाक खणी 11 तारीख़ असां धरनूं बि हलंदासीं, शहर बि बंदि कंदासीं। असांजा वॾो ज़ुल्म आहे, वॾो असांजा ज़ुल्म आहे। ॾींहुं राति हुनखे औज़ार कुलनि ते, हींअर बि औज़ार खयूं साम्हूं बीठा आहिनि। जी नाज़रीन, अवां हिन ॻोठाणनि जा पंहिंजा वीचार ॿुधा। हिननि जो इहो चवणो त असां सां ज़ुल्म थियो आहे। राति 8 जी राति मुहर्रम शरीफ़ 8 राति हिननि सां ज़ुल्म थियो आहे, नाहक थियो। असांजे घरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं, लोड़नि खे, खजीअ खे नुक़सानु थियो आहे। ATV न्यूज़ सां गॾु हाकिम जोखियो, हिंगोर जा।